लॉकडाउन सबब बेरोजगार थियल पोरियतन जे राशन जो बंदोबस्त करण लाइ असिस्टेंट कमिश्नर कलोई पारां यूसीएन जे चेयरमैनन सां गॾजाणी कई वई। गॾजाणी में यूसी सारोड़ो जो चेयरमैन मोला बख्श लुंड, कलोई यूसीए जो चेयरमैन गुलाम नबी लुंड ऐं ॿियनि चेयरमैनन शिरकत कई। उन मौके ते असिस्टेंट कमिश्नर अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त कोरोना वायरस जे करे शहर में लॉकडाउन आहे, जंहिं करे मज़दूरी कंदड़ पोरियत बेरोजगार थी विया आहिनि। जन खे जल्द राशन ॾियण लाइ अंग अखर गॾु कया पिया वञनि। उन जो बुनियादी मक़सदु इहो आहे त असीं आइडेंटिफाई कयूं उहे सेगमेंट सोसाइटी जा जेके पुअरेस्ट आहिनि ऐं वधि में वधि मुस्तहिक आहिनि फंड्स जा ऐं राशन वग़ैरह जा, त जीअं असां उन्हनि खे मतिलबु उहो विराए करे ॾेई सघूं। उनखां अलावा जेका असांजी कैंपेन हले थी, अवेयरनेस कैंपेन थी वई ऐं कोरोना वायरस जे हवाले सां जेको लॉकडाउन आहे उन जा जेके SOPs आहिनि उन्हनि खे कीअं इम्प्लीमेंट कजे, उहे मामला बि असां डिस्कस कया। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।